अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुअमिनीन अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहाति अन्न लहुम अजरन कबीरा। वक़ाल साहिबुल क़ुरआन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़उ बिहादल किताबि अक़वामा व यदउ बिही आख़रीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहु नबियुल उम्मी व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम दोस्त दिल जी मोहब्बत सां आकाए नामदार नबी पाक फ़ख्र रसूल मौलाए कुल हादिए सुबुल अल्लाह जे दिलबर कौनैन जे अफसर शाफ़ी महशर साकी कौसर बुलंदो बाला कदर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफ़ी रोज़े जज़ा मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मत्था दुरूद शरीफ। काई ज़बान खामोश न रहे, समूरा साथी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे मत्था दुरूद शरीफ। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फ अल्फ मर्रतिन बिअदद कुल्लि ज़र्रतिन कमा तुहिब्बून तर्दा। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। तंग दस्ती के जो आलम में मैं घबराता हूँ, पर दरे गैर पे जाते हुए शर्माता हूँ। हाथ फैलाने में मोहताज को गैरत कैसी, शर्म इतनी है कि बंदा तेरा कहलाता हूँ। काबिल सद एहतराम बिरादरान इस्लाम, मुअज़्ज़िज़ीन मजलिस, अरबाब इल्म व दानिश, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे कलाम मुक़द्दस मंझां कुछ अल्फाज अवां जे क्यों तिलावत कया था ऐं जनाबे रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुबारक मंझां एक फरमान अवां जे क्यों पढ़ियो अथम। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाइण, अवां के सही समझण, तरफ़ैन के उन जे मथा अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
ऐं रब्बे ज़ुल जलाल हिन ॿुधण खे वेहण खे ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए, मंजूर फरमाए, मक़बूल फरमाए ऐं आख़िरत में निजात जो ज़रियो बणाए। मुझे दोस्तों, भाइरों, बुजुर्गों, जलसे जो उन्वान आहे महफिले हुस्ने क़िराअत व दिस्तारे फजीलत। अल्लाह खां दुआ है त अल्लाह तबारक व तआला तमाम वालिदैन जे औलाद के नेक सालिह बनाए। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल खां दुआ है त तमाम वालिदैन जे औलाद के कुरान जो आलिम ऐं कुरान जो हाफिज बनाए। मुख्तसिर वक्त जे अंदर मां पंहिंजी गुफ्तगू के ख़त्म कंदुसि, पर शर्त इहो आहे त तव्हांखे मूंसां गॾु ॻाल्हाइणो पवंदो। मुंहिंजा दोस्तो, भाइरो, बुजुर्गो, अल्लाह जा वॾे में वॾा एहसान जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल असाई तव्हांखे दुनिया जे अंदर इंसान बणायो। जेकॾहिं रब्बे ज़ुल जलाल कंहिं ॿी मखलूक मां पैदा करे हां त रब खां केर पुछा करे हां। रब जा ही वॾे में वॾा एहसान थिया जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल असाई तव्हांखे इंसान बणाए करे दुनिया जे अंदर मोकिलियो। उन खां बाद में अल्लाह जा वॾे में वॾा एहसान जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल बग़ैर घुरण जे, बग़ैर इल्तिजाउन जे जनाबे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो। ख़त्मे नबुव्वत जे सदके में अल्लाह रब्बे ज़ुल जलाल कुरान मुक़द्दस जे चौकीदारीअ जो शर्फ इनायत फरमायो। चो अल्हम्दुलिल्लाह। गाल समझ में अचे पई? मुझा दोस्तो, कुरान जे नुज़ूल खां पहिरियां तव्हां इंसानी मुआशरे जी तरफ नज़र कंदो, तारीख़ अव्हांखे अहिड़ो मुआशरो ॾेखारींदी, अहिड़ी तस्वीर तव्हांजे अॻियां पेश कंदी जिथे इंसान त रहनि पिया पर इंसानियत कोन हुई, जिथे ताक़त त मौजूद हुई लेकिन अदल ऐं इंसाफ कोन हुयो। ज़ालिम मज़लूमन जे मथां ज़ुल्म ऐं सितम करण में फ़ख्र महसूस कंदा हुया। औरतुनि जी इज्जत नीलाम कई वेंदी हुई ऐं न्याणियुनि खे ज़िंदा दफन कयो वेंदो हो। इन नक्शे के कुरान मुक़द्दस हीअं थो पेश करे, वइदल मऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत। कुरान जे नुज़ूल खां पहिरियां न्याणियूं ज़िंदा दफन कयूं वेंदियूं हुयूं। ज़िना सक़ाफ़त समझी वेंदी हुई, कूड़ ॻाल्हाइण हिकमत ऐं दानाई समझी वेंदी हुई। अहिड़े हालात में कुरान मुक़द्दस जो नुज़ूल थियो। जॾहिं कुरान मुक़द्दस जो नुज़ूल थियो त तारीख़ मटिजी वई, ज़ालिम आदिल बणिजी विया। उन न्याणियुनि खे जेको ज़िंदा दफन कयो वेंदो हुयो, उहा न्याणी रहमत बणिजी पई। उन अमड़ जी इज्जत नीलाम कई वेंदी हुई। उन अमड़ जे कदमन में जन्नत ठही पई। इहो कुरान मुक़द्दस जो पहिरियों इनक़िलाब आहे। चाहे बाबा,
यो कुरान मुकद्दस जो पहिरियों इनकलाब तारीख बदल जी वई। मुझा दोस्तों भाइरो बुजुर्गो, कुरान मुकद्दस कयामत ताईं कायम ऐं दाइम रहंदो। छाजे करे जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल कलाम मुकद्दस में फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुझा दोस्तों तौरेत भी अल्लाह जो किताबा, इंजील भी अल्लाह जो किताबा, ज़बूर भी अल्लाह जो किताबा, कुरान मुकद्दस भी अल्लाह जो किताबा। तौरेत जे अंदर तब्दीली अची वई, इंजील जे अंदर तब्दीली अची वई, ज़बूर जे अंदर तब्दीली अची वई। छाजे करे वजह केड़ी आहे? इन जे करे तौरात जो ज़िम्मो अल्लाह को न खयो, इंजील जो ज़िम्मो अल्लाह को न खयो, ज़बूर जो ज़िम्मो अल्लाह को न खयो। जॾहिं कुरान मुकद्दस जा अल्फाज जनाबे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्बे अतहर जे मथां नाज़िल थिया, अल्लाह जो रसूल उन्हनि अल्फाजन के अखज़ करण में जल्दी कंदा हुआ। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो, ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही। ओ मुझा महबूब कुरान मुकद्दस के अखज़ करण में जल्दी न कयो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान मुकद्दस जा लाहींदड़ भी असां, कुरान मुकद्दस जा मुहाफ़िज़ भी असां। दुनिया जे अंदर वड़ा वड़ा बादशाह गुज़री विया, दुनिया जे अंदर वड़ा वड़ा सरदार गुज़री विया, दुनिया जे अंदर वड़ा वड़ा जाबिर आया, वड़ा वड़ा जालिम आया, वड़ा वड़ा दहशतगर्द आया। कुरान सां टक्कर खाधूं, तारीख़ जे औराक खे उथलाए ॾिसो। रब्बे मोहम्मद जो कसम आहे, उन्हनि ज़ालिमन, उन्हनि जाबिरन, उन्हनि दहशतगर्दन जो वजूद खत्म थी वियो, नस्ल खत्म थी वियो। लेकिन कुरान मुकद्दस जा अल्फाज, कुरान मुकद्दस हींअर भी पंहिंजे शान ऐं मान सां कुरान मुकद्दस ॻाल्हायो नथा, समझ में नथी अचे ॻाल्हि। कुरान मुकद्दस पंहिंजे शान सां, पंहिंजे मान सां बाक़ी आहे। हिकु लफ्ज़ त पंहिंजी जगह ते, पर हिकु ज़ेर ज़बर पेश जी भी तब्दीली कोन्हे। पहिरीं वजह इहा जी त कुरान मुकद्दस क़यामत ताईं हूंदो, छो त उन जो ज़िम्मो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल पाण खयो। ॿी वजह इहा आहे त कुरान मुकद्दस अल्लाह जो कलाम आहे ऐं कलाम मुतकल्लिम जी सिफ़त हूंदी आहे। अल्लाह हमेशा तो उन जो कलाम भी हमेशा, अल्लाह बाकी तो उन जो कलाम भी बाकी, अल्लाह दायमी तो उन जो कलाम भी दायमी, अल्लाह अज़ली तो कुरान भी अज़ली, अल्लाह अबदी तो उन जो कलाम भी अबदी, अल्लाह अलीम तो उन जे कलाम में भी इल्म जा खजाना, अल्लाह हकीम तो उन जे कलाम में भी हिकमत ऐं दानाई जा खजाना। कुरान क़यामत ताईं कायम हूंदो, कुरान क़यामत ताईं हूंदो। वजह केड़ी आहे? कुरान मुकद्दस अल्लाह जो कलाम आहे। जिए रब जी ज़ात बाकी आ, तीअं रब जी बात भी, जिए रब जी ज़ात बाकी, तीअं रब जी बात भी क़यामत ताईं बाकी। टी वजह कुरान मुकद्दस क़यामत ताईं हूंदो। उन जी टी वजह त ही मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबुव्वत जो मौजज़ो आहे। कुरान क़यामत ताईं हूंदो,
इन जे करे त ही जनाबे रिसालत बाप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खत्मे नबुव्वत जो मौजूज़ो आहे। हर नबी के पंहिंजे पंहिंजे दौर जे अंदर अल्लाह रब्बे ज़ुल जलाल पंहिंजी नबुव्वत ग़ालिब करण जे लाइ हिकु मौजूज़ो ॾिनो आहे। पर एतिरो मिलियो जो उन मौजज़े खे ॾिसी करे उन इलाइक़े जा माण्हू ईमान आणनि। बुखारी शरीफ जी हदीस आहे, जनाबे अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु इन रिवायत जा रावी आहिनि। वान अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिनल अंबियाए मिन नबिय्यिन इल्ला क़द ऊतिय मिनल आयाति मा मिस्लहु आमन अलैहिल बशर। अल्लाह जे रसूल फरमायो तमाम अंबिया खे सिर्फ एतिरो मिलियो जो उन मौजज़े जे करे उन इलाइक़े जा माण्हू ईमान आणनि। नबी दुनिया खे छॾे पियो वञे, उन जो मौजज़ो बि ख़त्म। नबी दुनिया में हुयो, उन जो मौजज़ो तेसी ताईं बरक़रार हुयो। उन जो मिसाल तहां खे ॾियां, जनाबे मूसा अलैहि सलातु सलाम खे मौजज़ा मिलिया। उन्हनि मौजज़नि मां हिकिड़ो मौजज़ो इहो हुयो जो जनाबे मूसा अलैहि सलातु सलाम पंहिंजी लठ खे उछलाईंदा हुया त अज़दहा नांग बणिजी वेंदो हुयो। उहा लठ इस्तांबुल जे अंदर हींअर बि मौजूद आहे। दुनिया गॾिजी अचे, दुनिया गॾिजी करे उनखे मिठू करे नांग त पंहिंजी जॻह ते, पर उहा लठ हींअर पंहिंजी जॻह तां चुरी बि न सघंदी। हींअर लठ उहा पंहिंजी जॻह तां चुरी बि न सघंदी। छाजे करे त उहा लठ त मौजूद आहे, पर उछलाइण वारे नबीअ जो हथ मौजूद न आहे। छो त हर नबीअ खे मौजज़ो मिलियो जेसी ताईं उन जी नबूवत हुई। नबी दुनिया के छॾनि पिया, मौजज़ो ख़त्म। पर मां सदके वञा काइनात जे रसूल तां। अल्लाह जे रसूल फरमायो इन्नमा कान लदी ऊतीतु वहयन औ अल्लाह तआला इलैहि फरजू अन अकून अक्सरहुम ताबिअन यौमल क़ियामत। अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजी नबूवत क़यामत ताईं, मुंहिंजे मौजज़े जी हद बि क़यामत। हुजूर अलैहि सलातो सलाम जो कुरान मौजज़ो आहे ख़त्मे नबूवत जो। अल्लाह जे रसूल फरमायो इहाई वजह आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न तमाम अंबिया जी उम्मत हिकिड़े पासे, पर तमाम अंबिया जे उम्मतुनि खां वधीक मां मुहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत जा माण्हू। इहाई वजह आहे जो अल्लाह जे रसूल जो कुरान मुक़द्दस वारो मौजज़ो क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहंदो। मुझा दोस्तों, हाणे जेकॾहिं कोई शख्स चाहे तो अल्लाह मुखे कामयाब करे, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल मुझे लाइ मोहब्बत जो ऐलान करे, तो पोइ उनखे कुरान मुक़द्दस जी तालीमात के मुताबिक जिंदगी गुजारनी पवंदी। कुरान खां हटी करे नाकामी आहे, कुरान में कामयाबी आहे। चुनाचे जनाबे उमर फारूक अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अचन था। अता रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनुस्खत मिन तौरात, तौरात जो नुस्खो खणी जनाबे उमर फारूक अल्लाह जे रसूल जी खिदमत में अचन था। फिदाक अब्बी व उम्मी या रसूल अल्लाह, सही अब्बो अमा तहां जे कदमन ता कुर्बान। हाज़िही नुस्खत मिन तौरात, अल्लाह जा रसूल ही नुस्खो आंदो आहे, तौरात जो नुस्खो आंदो आहे। फसखत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो रसूल खामोश थी विया। फखरा उमर फारूक तौरात जे नुस्खे के पढ़ियो। व वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतगय्यर, पैगंबर अलैहि सलातो सलाम जो चेहरो मुतगय्यर थी वियो। जानशीने अबू बकर, जानशीने पैगंबर जनाबे अबू बकर ॾिठो। जनाबे अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक के चयो उमर अल्लाह जे रसूल जे चेहरे के त ॾिस न, उमर अल्लाह जे रसूल जो चेहरो मुतगय्यर थी वियो आहे। फनज़र उमर इला
वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल जे चेहरे जी तरफ जनाबे उमर ॾिठो, बेसाख्ता चवण लॻो, तौरात खे रखी करे चई आऊदु बिल्लाहि मिन ग़ज़बिल्लाहि व ग़ज़बि रसूलिही, मां अल्लाह जी पनाह में थो अचां, अल्लाह जे कावड़ खां, रसूल जे कावड़ खां। रज़ीतु बिल्लाहि रब्बा व बिल इस्लामी दीना व बि मुहम्मदिन नबिय्या, अल्लाह जा रसूल मां माफ़ीअ जो तलब गुज़ार आहियां, मां राज़ी थियुसि अल्लाह खे रब करे मञण ते, इस्लाम खे सचो दीन समझण ते, रसूल खे आखिरी रसूल समझण ते। अल्लाह जे रसूल छा फरमायो, उमर तू त उमर है, जेकॾहिं साहिबे तौरात भी हुजे, हाँ मुंहिंजी नबूवत में साहिबे तौरात भी हुजे, हाँ त उनखे भी मां रसूल जी इत्तिबाई ताबेदारी करनी पए, हाँ उन जे कामयाबी जो भी मरकज अल्लाह जो कुरान हुजे, हाँ ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जो फरमान, उन जे कामयाबी जो भी मरकज अल्लाह जो कुरान ऐं हुजूर जो फरमान हुजे। हाँ मुझा दोस्तों, हाणे सोचो पंहिंजे ईमान जो तज़कियो कयूं त असां पाण खे किथे बीहारियो, छा असांजे ज़िंदगीअ में कुरान जी तालीम आहे, छा असांजे मुआशरे जे अंदर कुरान जो कानून ज़िंदा आहे। हालांकि मुझे पाक पैगंबर अलैहि सलातो सलाम जे खिदमत में हिकड़ो सहाबी थो अचे, फिदा का अब्बी व उम्मी या रसूल अल्लाह, साईं अब्बो अमा तहां जे कदमन तां कुर्बान, इन्नी उहिब्बु हाज़िहि सूरह कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह जा रसूल मुझो अब्बो भी तहां जे कदमन तां कुर्बान, मुझी अम्बर भी अहां जे कदमन तां कुर्बान, साईं इन्नी उहिब्बु हाज़िहि सूरह कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह जा रसूल मां कुरान मुक़द्दस जी नंढड़ी सूरत सां मोहब्बत थो कयां, पाण फरमायूं ऐ साहिल जेकॾहिं तू इन मोहब्बत में सच्चो आहीं, इन मोहब्बत में पक्को आहीं, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, जिथे रत जा रिश्ता जुदा थी वेंदा। इन हुब्बक इयाहु दखलकल जन्नह, या मोहब्बत क़यामत जे ॾिहाड़े तोखे जन्नत में, या मोहब्बत तोखे नंढड़ी सूरत सां मोहब्बत पियो करे। पाण फरमायूं इन हुब्बक इयाहु दखलकल जन्नह, जेकॾहिं तू इन मोहब्बत में सच्चो आ, इन मोहब्बत में पक्को आ, त या मोहब्बत क़यामत जे ॾिहाड़े तोखे जन्नत में वठी वेंदी। मुंहिंजा दोस्तों, इज्जत कुरान में आ, फज़ीलत कुरान में आ। तव्हां ॾिठो न इन नंढड़नि गुलाब जे गुलनि जे मथनि ते इज्जत जी ताज, इज्जत वारो ताज पारायो वियो, हे त तव्हां ई असांजे अॻियां पारायो वियो आहे न। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जे रसूल फरमायो मन क़रा अल क़ुरान व अमिल बिमा फीही उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह ज़ौउहु अहसन मिन ज़ोइ शम्स। पाण फरमायूं जंहिं क़ुरान खे पढ़ियो, क़ुरान मुक़द्दस जे मथां अमल कयो, उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह ज़ौउहु अहसन मिन ज़ोइ शम्स। पाण फरमायूं नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, उन क़ुरान जे पढ़ंदड़नि जे वालिदैन खे घुरायो वेंदो, ऐं क़ुरान जा पढ़ंदड़नि जा वालिदैन हेॾां अचो, रब्बे काइनात उन्हनि खे सोना ताज पाराईंदो, ज़ौउहु अहसन मिन ज़ोइ शम्स। पाण फरमायूं उन ताजनि जी रोशनी सिज जे रोशनीअ खां वधीक हूंदी। ये इज्जत घटा, ये मकाम घटा। मुझा दोस्तों, इज्जत कुरान में आ, फजीलत कुरान में आ, मकाम कुरान में आ। चुनाचे जनाबे उमर फारूक एक जंग जी तरफ वनी रहा हुआ, एक चरागाह ते जनाबे उमर फारूक जी नजर पई। जनाबे उमर फारूक बीही रहा, पोयां लश्कर अर्ज कयो अल्लाह जे रसूल जा सहाबी ऐ अमीरुल मोमिनीन तहां बीही रहो, तहां जे करे पोयां लश्कर परेशान थो थे।
साईं तहां जे करे पोयां लश्कर इंतहाई परेशानी में आहे त जनाबे उमर फारूक जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। हज़रत उमर फारूक चवण लॻो, ऐं अल्लाह जे रसूल जा सहाबियो, ये उहा जगह आहे जिथे तहांजो अमीरुल मोमिनीन उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उठ जान ईंदो हुयो। जॾहिं उठ वापस करे मां घर जी तरफ़ वेंदो हुयुसि, मुंहिंजो अबो ख़त्ताब मूंखे ईअं चवंदो हुयो, उमर तोखे उठ जान नथा अचनि, उमर तूं ज़िंदगी कीअं गुज़ारींदे, तूं दुनिया जे मामलात खे कीअं मुंहुं ॾींदे। हा, दुनिया वारो जॾहिं उमर क़ुरान मुक़द्दस खे सीने सां लॻायो आहे, उहो उमर जंहिंखे उठ जान न पिया अचनि, उहो उमर जंहिंखे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो कोन पियो अचे, उहो उमर जंहिंखे दुनिया जा मामला मुंहुं न पियो ॾेई सघे, उहो उमर जॾहिं क़ुरान खे सीने सां लॻाए थो, उहो उमर दुनिया वारनि खे ॿुधाए पियो, ओ दुनिया वारो मां उहो उमर हुयुसि जंहिंखे उठ जान न पिया अचनि, मां उहो उमर हुयुसि जंहिंखे ज़िंदगी गुज़ारण न पई अचे। जॾहिं मां अल्लाह जे क़ुरान खे सीने सां लॻायो आहे, दुनिया खे पैगाम पियो ॾियां, दुनिया वारो उमर खां सिखो त दुनिया जे अंदर हुकूमत कीअं कबी आहे, दुनिया जे अंदर हुकूमत कीअं कबी आहे। उमर खे उठ चाण न पिया अचनि, पर जॾहिं क़ुरान खे सीने सां लॻाई, उहो उमर दुनिया खे ॿुधाए पियो त दुनिया जे अंदर हुकूमत हीअं कबी आहे, इज़त क़ुरान में आहे। अल्लाह थो फरमाए, ओ दुनिया वारो ही ज़मीनो ज़मान तहांखे ॾिनो आहे, ही मकीनो मकान तहांखे ॾिनो आहे, ही 14 तबक तहांजे हवाले कयम, हे हूरो फलक तहांजे हवाले कयम, ही 14 तबक ज़मीन ज़मान मकीनो मकान समंदरनि में तलातम दरियान जे अंदर रवानगी तहांजे लाइ। सुवाल इहो थो पैदा थिए, अल्लाह आख़िर एॾी इज़त एॾो मक़ाम इंसान खे छो अता कयो आहे? छा इंसान इबादत पियो करे इन जे करे? जवाब मिलियो त न न, जेकॾहिं इबादत जी ॻाल्हि आहे, मलाइक 24 कलाक रब्बे ज़ुल जलाल जी इबादत में मसरूफ़ आहिनि। अल्लाह तो इंसान खे एॾो मक़ाम छो अता कयो आहे? कमाल जे करे। जवाब मिलियो त न न, जेकॾहिं कमाल जी ॻाल्हि हुजे, हा, माखीअ जे नंढड़े मखे खे मां रब एॾो त कमाल ॾेई छॾियो आहे जो उन जे पेट जे अंदर मां अहिड़ी मिशनरी लॻाए छॾी आहे जो मुख़्तलिफ़ रसनि खां, मुख़्तलिफ़ गुलनि खां जॾहिं रस चूसींदो आहे, ख़ारिज कंदो आहे, माखीअ जी शक्ल इख्तियार थी पवंदी आहे। अल्लाह थो फरमाए, तहांखे इज़त तहांजे कमाल जे करे न ॾिनी आहे, अल्लाह तो इज़त छा लाइ ॾिनी आहे? तजुर्बे जे करे। जवाब मिलियो त न न, जेकॾहिं तजुर्बे जी ॻाल्हि आहे, हुद हुद पखी खे तहां खां वधीक तजुर्बो आहे। ज़मीन खे ॾिसी करे ज़मीन जे अंदर पाणीअ जो अंदाज़ो लॻाईंदो आहे। अल्लाह तो आख़िर इज़त छो ॾिनी आहे? अल्लाह तो आख़िर एॾो मक़ाम छो ॾिनो आहे? अल्लाह तो एॾो शान छो ॾिनो आहे? दुनिया जे करे, दुनिया जे ऐशो अशरत जे करे। जवाब मिलियो, बिमा कुंतुम तुअल्लिमूनल किताब व बिमा कुंतुम तदरुसून। ओ दुनिया वारो, मां तहांखे इज़त दुनिया जे करे नाहे ॾिनी, मां तहांखे इज़त कारोबार जे करे नाहे ॾिनी, मां तहांखे इज़त कमाल जे करे नाहे ॾिनी, मां तहांखे इज़त तजुर्बे जे लाइ नाहे ॾिनी, मां तहांखे इज़त इबादत जे लाइ नाहे ॾिनी। बिमा कुंतुम तुअल्लिमूनल किताब व बिमा कुंतुम तदरुसून। मां इज़त तहांखे ॾिनी आहे क़ुरान जे करे, क़ुरान जे करे मां रब्बे कायनात तहांजी इज़त कई आहे। छो त अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो, इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामा व यज़उ बिही आख़रीन। अल्लाह जे रसूल फरमायो, जेका क़ौम क़ुरान खे सीने सां लॻाईंदी आहे, उन क़ौम खे रब्बे ज़ुल जलाल इज़तुनि जा मेराज कराईंदो आहे। जंहिं क़ौम क़ुरान खे छॾे ॾिनो आहे, रब्बे ज़ुल जलाल उन्हनि खे ज़िल्लत। जेका क़ौम क़ुरान खे सीने सां लॻाईंदी, अल्लाह जो क़ुरान उनखे इज़त ॾियारींदो। जंहिं क़ौम क़ुरान खे पुठी ॾिनी, दुनिया जे अंदर बि ज़लील त आख़िरत जे अंदर बि ज़लील। मुंहिंजा दोस्तो, आख़िरी लफ़्ज़ ॻाल्हायो, ही क़ुरान मामूली किताब नाहे।
अल्लाह जे रसूल फरमायो मन क़रा हरफन मिन किताबिल्लाहि फलहू बिही हसना वल हसनतु बिअश्रि अमसालिहा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हरफन अलिफुन हरफन व लामुन हरफन व मीमुन हरफन। अल्लाह जे रसूल फरमायो मन क़रा हरफन मिन किताबिल्लाहि फलहू बिही हसनतुन। अल्लाह जे रसूल फरमायो ही कुरान मुकद्दस मामूली किताब ना है जे दुनिया जे अंदर कुरान मुकद्दस मां हिक हर्फ पढ़ो फलहू बिही हसन उन जे लाए नेकी आहे वल हसनत बिअश्रि अमसालिहा हिकड़ी नेकी 10 जे बराबर आहे। पाण फरमायो ला अक़ूलु अलिफ लाम मीम हरफुन अलिफुन हरफुन व लामुन हरफुन व मीमुन हरफुन। अल्लाह जे रसूल फरमायो मां ये नथो चवा त अलिफ अलग हर्फ आहे अलिफ लाम मीम हिकड़ो हर्फ आहे न अलिफ अलग हर्फ आहे लाम अलग हर्फ आहे मीम अलग हर्फ आहे। जेको अल्लाह जो बानो कुरान मुकद्दस जे हिन सिर्फ अलिफ लाम जी तिलावत थो करे रब्बे कायनात बगैर मेहनत जे बगैर मशक्कत जे उन जे नामाए आमाल में 10 नेकियूं 30 नेकियूं लिखराए उन जे नामाए आमाल में 30 नेकियूं हिकड़ी नेकी 10 जे बराबर वल हसनतु बिअश्रि अमसालिहा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हरफुन अलिफुन हरफुन व लामुन हरफुन व मीमुन हरफुन औ कमा क़ाल। मुझा दोस्तों कुरान मामूली किताब ना है असाई तहां खुश नसीब आहियूं जो एहड़ो किताब मिलो जे जे लाए अल्लाह जे रसूल फरमायो इन्नल्लाह तआला क़रअतहा व यासीन क़ब्ल अन यख़्लुक़ अस्समावाति वल अर्ज़ फलम्मा समिअतिल मलाइकतुल कुरान क़ाल तूबा लिउम्मतिन यंज़िलु हाज़ा अलैहा तूबा लिअल्सनतिन ततकल्लम बिहाज़ा तूबा लिअजवाफ़िन तहमिलु हाज़ा। अल्लाह जे रसूल फरमायो ज़मीन और आसमान जे ठहण खां पहिरियां हिन कुरान जे यासीन जी तिलावत भी अल्लाह पाण कई ही ताहा जी तिलावत भी अल्लाह पाण कई ही। जॾहिं बेमिसल आवाज़ अल्लाह जो बेमिसल आवाज़ बेमिसल कुरान जेॾीमहिल मलाइकन ॿुधो क़ालत तूबा लिउम्मतिन यंज़िलु हाज़ा अलैहा तूबा लिअनसिलतिन ततकल्लम बिहाज़ा तूबा लिअजवाफ़िन तहमिलु हाज़ा। ओ दुनिया जे अंदर कुरान के सीने सां लगाइण वारो मलाइकन तहां के खुशखबरी दिनी ही अल्लाह जे मलाइकन ज़मीन और आसमान जे ठहण खां पहिरियां हिन उम्मत के खुशखबरी दिनी ही तूबा लि उम्मतिन यंज़िलु हाज़ा। उहा उम्मत के खुशखबरी हुजे उहा उम्मत केडी न खुश नसीब हूंदी जंहिं जे मुक़द्दर में अल्लाह जो कुरान लिखियो तूबा लिअल्सिनतिन ततकल्लम बिहाज़ा। उहे ज़बानूं केडियूं न खुश नसीब हूंदियूं जेके ज़बानूं अल्लाह जे कुरान के पढ़ंदियूं। तूबा लिअजवाफ़िन तहमिलु हाज़ा उहे सीना केडा न खुश नसीब हूंदा जेके सीना अल्लाह जे कुरान के सांढींदा। मुझा दोस्तों अचो कुरान मुकद्दस के मुताबिक जिंदगी गुजारियो। मां आखिरी गाल अर्ज क्या त कुरान जो दुनिया जे अंदर मिसाल ई आहे जिए जिस्म जे अंदर रूह जो मिसाल आ। जिस्म जे अंदर रूह आहे त तुझी अख दिसण जो कम कंदी जिस्म जे अंदर रूह आहे त तुझा कन बुधण जो कम पिया कन जिस्म जे अंदर रूह आहे तुझो दिमाग सोचण जो कम पियो करे जिस्म जे अंदर रूह आहे तुझी ज़बान ॻाल्हाइण वारो कम पई करे जिस्म जे अंदर रूह आहे तुझा उज़वा कम पिया कन। मुझा दोस्तों जॾहिं जिस्म मां रूह जुदा थी वियो हाणे अख तुझी हूंदी त सही अख कम कोन कंदी जिस्म मां रूह जुदा थी वियो ज़बान कम छॾे वई जिस्म जे अंदरां रूह जुदा थी वियो कन ॿुधण जो कम छॾे विया जिस्म जे अंदर रूह जुदा थी वियो ज़बान ॻाल्हाइण वारे कम खां जवाब ॾेई वई। ओ मुंहिंजा दोस्त कुरान के सीने सां लॻायूं कुरान जो मिसाल भी दुनिया जे अंदर जिस्म ऐं रूह वांगुरु आहे। हीअ पूरी कायनात जिस्म आहे उन जो रूह कुरान मुकद्दस आहे। कुरान आहे त चंड बाकी आ कुरान आहे सितारा बाकी कुरान आहे सितारनि जे
अंदर चमक बाकी कुरान आहे, चंड बाकिया कुरान आहे, सिज बाकिया कुरान आहे, समंदरन में तलातुम बाकिया कुरान आहे, दरियाओं में रवानगी बाकी कुरान आहे, पहाड़ बाकी कुरान आहे, जबल बाकी कुरान आहे, जरिंदा बाकी कुरान आहे, परिंदा बाकी कुरान आहे, दूमा बाकी कुरान आहे, चौदह तबक बाकी कुरान आहे, हुरो फलक बाकी कुरान आहे, जमीनो जमान बाकी कुरान आहे, मकीनो मकान बाकी। इन जे करे कुरान के सीने सां लगायो, ईअं ई कुरान क़यामत ताईं हूंदो त उन जा पढ़ंदड़ भी क़यामत ताईं हूंदा, उन जा पढ़ंदड़ भी त हूंदा त पोइ हे मसाजिद भी हूंदा, ही मदारिस भी हूंदा। दुनिया जी काई ताकत, काई कुव्वत, कोई लश्कर, काई जमात न कुरान के खत्म करे सघंदी, न मसाजिद के खत्म करे सघंदी। जीअं अल्लाह जो कुरान क़यामत ताईं हूंदो, ईअं कुरान वारा भी क़यामत ताईं। जो इंशाअल्लाह कुरान के पढ़ंदासीं, कुरान वारन जो साथ दींदासीं, दीनी मदारस जो ताउन कंदासीं, मस्जिदुन के आबाद कंदासीं। तो मां ही चवा, फिर खुव्वत इस्लाम से दुनिया को मिटा दो, फिर खुव्वत इस्लाम से दुनिया को जला दो, फिर खुव्वत इस्लाम से दुनिया को हिला दो। जिस काम के लिए आए हैं वो काम न जाए, सर जाए तो जाए, इस्लाम न जाए। नबी की इज्जत हुर्मत पे मरना ऐन ईमान है, नबी की इज्जत हुर्मत पे मरना ऐन ईमान है। सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे क्या दारू रस्म से, अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है, ऐन ईमान है। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।